ब्रेकिंग न्यूज़ आहे ते असां शेयर करे रहिया आहियूं। सखर पुलिस सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। क़त्ल जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम में ठहियल जवाबदार बख्शल उर्फ़ बख्श अली महर ऐं संदसि पुट बाबर महर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे पुलिस केस में ॼाणायल ॿिन्ही जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सखर पुलिस सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। क़त्ल जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार बख्शल उर्फ़ बख्श अली महर ऐं संदसि पुट बाबर महर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस में 2 जवाबदार गिरफ्तार करने की दावा कई वही है। एसएसपी सिंगारमल जो चवण है तो पुलिस जो है कार्रवाई करे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल केस के मनसूबाबंदी करण वाले केस में जो है 2 जवाबदारन बख्शल उर्फ बख्शली उर्फ बख्शो महर ऐं संदसि पुट बाबर महर के गिरफ़्तार किया वियो है। संदसि चवण है तो ॿिन्ही जवाबदारनि जो है गिरफ़्तारी खां पोइ उन्हनि खे रिमांड लाइ अदालत में पेश करे वधीक अदालत से दरख़्वास्त कई वेंदी त जवाबदार जेके आहिनि उहे उन्हनि जे हवाले कया वञनि त जीअं उन सां वधीक जांच करे सघिजे थी। सखर पुलिस जे तरफ़ां इहे जेको 2 जवाबदार पहिरियों जेको आहे ॼाणाया विया आहिनि त उन्हनि शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार कया आहिनि। उन्हनि जी गिरफ़्तारी बि ज़ाहिर कई वई आहे। पुलिस के तरफा जो है ॿिन्ही जो है गिरफ़्तार जवाबदार बख्शली उर्फ बख्शो महर ऐं संदसि पुट बाबर महर के जो है गिरफ़्तार किया वियो आहे। जी ठीक है, मुझ वॾी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।